दौलतपुर में सिंध यूनाइटेड पार्टी पारां मादरी ॿोलियुनि जी अहमियत बाबति सेमिनार कोठायो पियो। रिपोर्ट करायो आहे जेम लाखो। दौलतपुर सफ़न जे इनलक अकेडमी में सिंध यूनाइटेड पार्टी दौलतपुर पारां मादरी ॿोलियुनि जी अहमियत जे हवाले सां हिकु सेमिनार थी गुज़रियो, जंहिंमें शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में सिंधी ॿोलीअ जे माहिर डॉक्टर N.A. बलोच, इंस्टीट्यूट फॉर हेरिटेज रिसर्च जामशोरो जे डायरेक्टर डॉक्टर अल्ताफ महबूब जोखियो, SUP जे मरकज़ी अॻवान मौला बिश्क बुरो, हाफ़िज़ ज़ैन भुट्टो, मोहम्मद सलीम उनड़ मादरी ॿोलियुनि जे अहमियत ते रोशनी विधी। उन मौक़े ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त सिंधी ॿोली हज़ारे सालनि खां दुनिया जी क़दीम ॿोलियुनि मां हिकु आहे। शुरूआत 2000 खां शुरू थी, जॾहिं पहिरियों दफ़ो बैन अल-अक़वामी तौर ते इहा शइ तय कई वई त ॿोलियुनि जो ॾियारो मल्हायो वञे। उन ॾींहं खां वठी ईअं सम्झो त सिंध जो माण्हू सुजाॻ आहे ऐं सिंधी ॿोली जे हवाले सां सिंधी ॿोली खे जॻाइण जे लाइ, सिंधी ॿोली खे पंहिंजो हिकिड़ी हैसियत ॾियारण जे लाइ गॾु थिए थो, कठे थिए थो। जस आहे सिंध जे माण्हुनि खे, ऐं यकीनन इहा सिंधी ॿोली ख़तमु थियण वारी न आहे। हीउ आगाही प्रोग्राम हो, इल्मी प्रोग्राम हो। मां सम्झां थो त ॿोली जी जेका वुसअत आहे, ॿोली जी जेका क़ौमी अहमियत आहे असांजे धरती जे हवाले सां, उन खां असां नौजवाननि खे आगाह करण में हिकिड़ी विख खई आहे। ऐं इन ई उमेद सां त इहो जेको सिलसिलो हले पियो थो ऐं सिंध यूनाइटेड पार्टी चाहे थी त सिंध जे अंदरि पंहिंजे वसीलनि, पंहिंजे हक़नि खां माण्हू मतिलबु त आगाह थियनि। असांजे प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त पाकिस्तान में जेके ॿोलियूं ॻाल्हायूं थियूं वञनि, सभई क़ौमी ॿोलियुनि जो उनखे दर्जो ॾिनो वञे। जीअं सिंधी आहे, उर्दू आहे, पंजाबी आहे, सराइकी आहे, बलोची आहे, हज़ारा आहे, कश्मीरी आहे, सभिनी खे जेके गुजराती आहे, जेके ॿोलियूं पाकिस्तान में ॻाल्हायूं थियूं वञनि, सभिनी खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। सिंधी ॿोली जेका आहे उनखे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे असीं इहो चाहींदासीं त असांखे इहा ॼाण जेका मिलंदी रहे त जीअं असीं पंहिंजी ॿोलीअ खे जेको आहे मज़ीद शाहूकार, जीअं शाहूकार चइबो आहे, उनखे मज़ीद शाहूकार जेको आहे बणाए सघूं ऐं गॾु पंहिंजे ॿारनि ताईं इहा ॻाल्हि जेको आहे पहुचाए सघूं त ॿोलियुनि जी अहमियत जेका आहे उहा छा हूंदी आहे हिकिड़े सॼे समाज लाइ, हिकिड़े सुठे समाज लाइ। अॼु दौलतपुर में जेको आहे सो हिते ॾाढो बहितरीनु क़ौमी ॿोली जे हवाले सां सेमिनार थियो। असांजो मुतालबो आहे पाकिस्तान गवर्नमेंट खां त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे ऐं उनखां अलावा तइलीमी जेको निज़ाम आहे उन में उहो सिंधी ॿोली खे राइज कयो वञे। सिंधी ॿोली समेत पश्तो, पंजाबी, सराइकी, बलोची ऐं ॿियनि मादरी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾेई क़ौमुनि मां एहसास महरूमी ख़तमु कयो वञे। GM लाखो, आवाज़ न्यूज़, दौलतपुर सफ़न।